अपील था कयूं होम मिनिस्टर, IG सिंध, DIG सखर, RPO सखर, SSP खैरपुर के असां अर्ज़ था कयूं त जेकॾहिं असांजे अॼोक जे धरणे खां पोइ कातुल बक़ाया गिरफ़्तार न थिया त असां वॾो धरणो हणंदासीं, जेको बुख हड़ताल ते SP ऑफिस में वेहंदासीं। असां ऐलान सां चऊं था त शहीद सजाद अली चंडी जा कातुल बक़ाया गिरफ़्तार कया वञनि ऐं जेको कातुल कंबोयो गिरफ़्तार थियल आहे उहो नाला ॿुधाए थो, SHO उन नालनि खे पैसा वठी ऐं ढके छॾे थो ऐं उनखां का बि रिकवरी न कई अथसि। जंहिं मोटरसाइकिल ते हुन खयों आहे कंबोए, उहो बि मोटरसाइकिल न हथु कई अथसि ऐं जेके ॿिया माण्हू कंबोए सां ॿुधाए थो कंबोयो, उहो बि SHO नथो वठे। उन ते एॾो प्रेशर पइजी वियो आहे, उन ते एॾो प्रेशर पइजी वियो आहे पैसे जो ऐं ॿियो मथियां प्रेशर पियो अथसि। SHO लवाईंदो वठे थो ऐं असांखे दिलासा ॾींदो वठे थो। अफ़सोस सां चवणो थो पए। वरी बि असां अपील था कयूं वस वारनि खे त SHO सूबेदार खे हटाए सज़ा ॾेई ऐं उनखां पोइ असांजे शहीद सजाद अली जा कातुल गिरफ़्तार करे ऐं उनखे सरेआम फाही ॾिनी वञे।